ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी यूनिट 8 सबक 13 ज्योमेट्री के ज़रिए साबिती ज्योमेट्रिक वेरिफिकेशन। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। वारो छा तव्हांखे ख़बर आहे त असां अलजबरा जूं मसावातूं या आइडेंटिटीज़ ऐं हिक जहिड़ायूं जामेट्रीअ खे इस्तेमालु करे बि साबित करे सघूं था, यानी ग्राफिकल शेप्स इस्तेमालु करे उन सां असां उन्हनि खे साबित कंदा आहियूं। अचो त हिन सबक में असां ॾिसूं त असां जामेट्रीअ जो इस्तेमालु करे पहिरीं आइडेंटिटी या पहिरीं हिक जहिड़ाई जेका प्रोडक्ट ऑफ टू लीनियर एक्सप्रेशंस आहे उन खे असां कीअं साबित करे सघूं था। हिकिड़े बाग में मालीअ हिकिड़ी लान लॻाई जेका x मीटर वेकिरी ऐं x मीटर डिघी, यानी चोरस हो जंहिंजो हर साइड x हुई। ॿार पोइ उते अचण लॻा, उते रांदियूं खेॾण लॻा। आस्ते आस्ते माली ॾिठो त इहो मैदान ॿारनि लाइ थोरो नंढो थो पए, सो हिनखे मां थोरो वॾो थो कयां। सो हुन छा कयो जो ज़मीन भरिसां वारी खोटे गुॾ करे हिन पासे बि वधायसि ऐं हिन पासे यानी ड्रेग में बि वधायसि ऐं वेकर में बि उनखे वधायईं। जेको वधायईं उहो a मीटर हो ड्रेग में ऐं b मीटर हो वेकर में। अहिड़ी तरह आस्ते आस्ते ॿिज विझण खां पोइ कुझु वक़्त खां पोइ लान जेका आहे उहा उते फुटी वई ऐं असां वटि वॾो मैदान ठही वियो खेॾण लाइ। इन मैदान जा जेकॾहिं डायमेंशन्स ॾिसूं यानी माप ॾिसूं त हिते असांजी थींदी x+a ऐं हिते थींदी x+b ड्रेग ऐं वेकर। हाणे इन ड्रेग ऐं वेकर में जेका असां ॾिसूं त हिन जो एरिया केतिरो हूंदो जेको असांजो नओं मैदान आहे। एरिया लाइ असां छा कंदा आहियूं, ड्रेग खे वेकर सां लेंथ खे वेट सां मल्टीप्लाई कंदा आहियूं, यानी हीअ ॿई डायमेंशन्स पाण में मल्टीप्लाई कंदासीं त असां वटि जेका एरिया ईंदी उहा ईंदी हिकिड़ी ब्रैकेट में x+a ऐं ॿी ब्रैकेट में x+b। इन ॿिनि जी जेको प्रोडक्ट हूंदो मल्टीप्लाई कंदासीं त उहा असांजी टोटल एरिया अची वेंदी हिन टुकर जी। सो अचो त असां पक करण ख़ातिर डायमेंशन्स जी पक करण ख़ातिर असां पुराणे मैदान खे वरी तसवर में आणियूं। असां वटि हीउ नंढो टुकड़ो हो, उन में मालीअ हीउ टुकड़ो नओं वधायो ऐं हीउ टुकड़ो नओं वधायईं। अञा बि वधीक कंसेप्ट खे क्लियर करण लाइ अचो त असां हाणे हीअं कयूं जो जेको पुराणो टुकड़ो हो उनखे अलॻि करे हिते ठाहियूं था जीअं असां ॿिन्ही खे पाण में कंपेयर करे सघूं। जेकॾहिं उनखे असां अलॻि करे ॾिसंदासीं त हीउ त असांजो नओं मैदान x+a x+b वारो आहे जंहिंजी पखेड़ आहे x+a मल्टीप्लाई बाय x+b। हाणे असां जेकॾहिं पुराणो मैदान ॾिसूं त उन में पहिरीं त हिकिड़ो पुराणो मैदान हो, नंढड़ी छबर हुई, उन खां पोइ हीअ वधीक छबर हीअ थी, हिते छबर थी ऐं हिते छबर थी। यानी असल में जेकॾहिं असां ॾिसूं त हीअ ॿई बिल्कुलु बराबरि आहिनि। साॻी छबर निकिती आहे न साॻी जाइ ते, हिन जाइ ते छबर निकिती। सो हीअ ॿई चौकुंडा यानी रेक्टेंगल्स असां वटि बराबरि आहिनि, हिक जेतिरा आहिनि। हाणे हीअ जेको चौकुंडो आहे पुराणो, उन में जेकॾहिं असां ॾिसूं उहो दरअसल चइनि चौकुंडनि मां ठहियल आहे, जेको हिकिड़ो चौरस आहे ऐं टे मुस्ततील आहिनि, हिकिड़ो ही हिकिड़ो ही हिकिड़ो ही ऐं हिकिड़ो ही। चो त असां हिननि पुराणनि चौकुंडनि खे थोरो तफ़सील सां ॾिसूं। जेको पुराणो चौकुंडो असल में जेका लाइन हुई उनजी हर साइड x हुई। खाॿे पासे जेको उनजो चौकुंडो आहे उनजी विड्थ जेका असां वधाई उहा x आहे, पर इन जी लेंथ जेका आहे उहा x ई रहंदी, यानी a ऐं x उनजा डायमेंशन्स थी वेंदा। जेको हेठां असांजो टुकड़ो वधियो उन में जेको मालीअ वधायो ड्रेग में उहो b हो, पर उनजी वेकर x ही। ऐं हीउ टुकड़ो जेको ॿिन्ही पासे वधियो उनजी हिकिड़े पासे a आहे डायमेंशन ऐं ॿिए पासे उनजो b डायमेंशन आहे। सो हाणे असां जेकॾहिं हिन जूं पखेड़ूं ॾिसूं त हिन जी पखेड़ पहिरें जी थींदी x² x मल्टीप्लाई बाय x, चौरस जी पखेड़ साइड जो स्क्वायर हूंदो आहे। ही मुस्ततील आहे, हिन जी पखेड़ थींदी a इंटू x, छो त ॿिन्ही साइडुनि खे मल्टीप्लाई करे असांखे पखेड़ मिलंदी आहे या एरिया मिलंदी आहे। हिन जी एरिया थींदी b इंटू x यानी bx ऐं हिन जी एरिया थींदी ab। हाणे चार एरियाज़ जॾहिं असां मिलाईंदासीं त असांखे हिन सॼो जेको असांजो नओं टुकड़ो हो उनजी पखेड़ मिलंदी। यानी असां जेकॾहिं हिननि चइनी पखेड़ुनि खे एड कयूं a1 a2 a3 a4 खे, त उहा जेका टोटल एरिया मिलंदी उहा थींदी x² प्लस ax प्लस bx ऐं प्लस ab। इहा असांजी थींदी टोटल पखेड़।
हीअ असांजी टोटल पखेड़ थी वई। जेकॾहिं मां हिन मां एक्स खे कॉमन कढी ऐं ए प्लस बी हिकिड़ो कोफिशिएंट ठाहे छॾियां त असांजी थींदी पखेड़ एक्स स्क्वायर प्लस ए बी इंटू ब्रैकेट ऐं एक्स ऐं प्लस ए बी। इहा असांजी हिन जी कुल पखेड़ थी। यानी असांजो जेको पुराणी छबर ऐं वधायल टुकड़े जी कुल पखेड़ थींदी a is equal to x square plus into bracket a plus b bracket over x plus ab। ॿारहों हाणे जेकर ॾिठो वञे त हीउ नओं चौकुंडो ऐं हीउ पुराणो चौकुंडो त पाण में बराबरि हूंदा न एरिया में, छो त हीउ साॻियो ई चौकुंडो आहे जंहिंखे असां तस्वीर हुनजी ठाही आहे। पुराणी जॾहिं अञा वधीक गाहु कोन हो पोखियल, उन जे करे असां चई सघूं था त हिननि जी एरिया ऐं हिन जी एरिया बराबरि आहे। याने असां ईअं चई सघूं था त एक्स प्लस ए मल्टीप्लाइड बाय एक्स प्लस बी ॿई ब्रैकेट में बराबरि आहे एक्स स्क्वायर प्लस ए प्लस बी ब्रैकेट में इंटू एक्स प्लस ए बी जे। सो अहिड़ी तरह असां जेको आहे उहो ॾिसूं जेकॾहिं त हीउ साॻियो ई प्रोडक्ट ऑफ टू लीनियर एक्सप्रेशंस वारी आइडेंटिटी आहे जेका असां जॉमेट्री जे तरीक़े सां या ग्राफिकल मेथड सां साबित करे चुका आहियूं। यानी हीउ असां साबित करे छॾियो, इहा असांजी वेरीफाइड आहे। ॿारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।